अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 जून संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि पूरा 11 ऐं सुराण जी वेकेशन अॼु खां शुरू थी आहे छो त हिननि जो प्राइवेट स्कूल आहे और प्रिंसिपल जी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे अलाए छा कंदी रहंदी आहे। सो बहरहाल हवा ॾाढी प्यारी आहे माशाल्लाह, जुड़ बि आहे ऐं मां देरि सां उथियमि, अयाशी कयमि निंड जी। उन खां पोइ जेको आहे नाश्तो वाश्तो कयमि ऐं कंटिन्यू हाणे मां कमु करे रही आहियां पंहिंजे उन प्रोजेक्ट ते जेको मूंखे DIY करिणो हो, जेको मां पिंट्रेस्ट तां ॾिठो हो ऐं मूंखे उन जहिड़ो ठाहिणो हो। सो कोशिशि कई अथमि ओहिड़ो लुक क्रिएट करण जी। त सुबुह खां माना जंहिं महिल खां जाॻियमि त उन ते पेंट बि कयो अथमि ऐं उहो हाणे मां ड्राई करण जे लाइ रखी आई आहियां। त बसि सोचां थी त हाणे थोरो मां व्लॉग शुरू कयां, तव्हां सभिनीनि सां सलाम दुआ करे वठां। मुंहिंजो पाड़े वारो कुकड़ बि तव्हांखे जेको आहे दुआऊं थो ॾिए, सलाम थो ॾिए। सो बहरहाल त मूं चयो जेसि ताईं मुंहिंजो पेंट सुके उन प्रोजेक्ट ते पखो हलाए रखी आई आहियां मां उनखे, तेसि ताईं मां व्लॉग जी इब्तिदा कई आहे। ऐं अॼु में मुंहिंजो इरादो आहे त मां इहो प्रोजेक्ट कंप्लीट कयां ऐं पोइ मां हादिया राजीअ जे कपिड़नि जी कटिंग कयां। कल्ह मां कोन करे सघी आहियां, कल्ह बि इलाही कमु कया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वांदी त मां वेहंदी न आहियां। सो अल्हम्दुलिल्लाह, सो इब्तिदा कयूं था हिन व्लॉग जी। ऐं ॾींहं जी इब्तिदा त सुबुह सवेर थी वई फजर जी आज़ान सां गॾु, पर पोइ वरी माशाल्लाह कुकड़ बि जेको आहे पूरो रिस्पॉन्स थो ॾिए। परे हिन हिते भरिसां न आहिनि ऐं हिन में पाणी बि विझणो आहे मूंखे, पाणी उतां ख़ाली थी वियो आहे। ऐं अॼु मूंखे ॿाहिरि ऐं अंदरि प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, त इहे सॼा कम थींदा रहंदा। सो हाणे हलूं था अंदरि ऐं कुझु अञा वधीक तयारी करणी आहे मूंखे हुन प्रोजेक्ट खे कंप्लीट करण जी। ऐं सुराण घर में आहे त हुनखे लंच में कुझु ठाहिणो आहे, त बसि असांखे वधीक मूंखे महिनत न आहे करणी, कुझु न कुझु पियो बि आहे। राति जो असां चाइनीज़ राइस ऐं चिकन टमाटो ठाहियो, त कुझु उहो बि बोड़ बचियलु पियो आहे। सो बहरहाल इहो थींदो असांजो लंच। ऐं मां इलाही एक्साइटेड आहियां पंहिंजे इन प्रोजेक्ट लाइ जेको मुंहिंजो अध में आहे। कल्ह सॼो ॾींहुं मां उन ते कमु कयो आहे, अॼु वरी उन ते कमु कयो आहे। सो इंशाल्लाह अॼु में कंप्लीट थी वेंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि त लाइट बि न वई आहे, त मां उन में इलाही ख़ुशि आहियां। सो हलूं था अंदरि, कुझु न कुझु हली कमु कयां ऐं फ़ाइदो वठां। हा, हे ॾिसो, मां पंहिंजो फाइनली प्रोजेक्ट कंप्लीट करण में अलाह जी महिरबानीअ सां कामयाबु थी वियमि। हे मुंहिंजो ज़बरदस्त लैम्प जेको बि आहे उहो रेडी आहे। सो हिन जे अंदरि जेको आहे LED लाइट, फेरी लाइट्स, कुझु बि कंहिं बि क़िस्म जी लाइट असां हणी था सघूं। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं जेको मां चाहियां पई, ऐं वुडन जेको मां ॾिठो उन में असल में हिते दरवाज़ो हुयो, हे दरवाज़ो हीअं खोले ऐं उनजे अंदरि लाइट रखणी, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन में मां पाठे में एॾो कमु नथी करे सघां ऐं वुड जो मूंखे ईंदो कोन्हे। तंहिंजे करे इहो जीअं बि ठहियो आहे मां ख़ुशि आहियां, बेइंतहा ख़ुशि आहियां। त मां उहो लुक क्रिएट करण में फाइनली कामयाबु थी वियमि, अल्हम्दुलिल्लाह। इहे सभु अलाह जा करम आहिनि। सो हाणे थोरी देरि रेस्ट कंदमि, उन खां पोइ वरी कुझु ॿियो कंटिन्यू कंदमि। हा, कुझु ॿियो तव्हांखे हाणे ॾेखारे छॾियां भला। लंच में सुराण हिते कुझु भिंडियुनि जो बोड़ थी ठाहे। बोड़ ई हूंदो न, स्टर फ्राइड। अच्छा, स्टर फ्राइड भिंडियूं हूंदियूं। सो मुंहिंजे लाइ उहो बोड़ ई हूंदो। सुराण जी हिते तयारी आहे वीडियो जी। ऐं हिते सुराण रखियो आहे अरबियूं बॉइल करण लाइ। असां अक्सर खटियूं अरबियूं, इहे कचालू ठाहींदा आहियूं। ऐं उनखां अलावा बि हिते इहे कमु करे रही आहे। हिते छा थो थिए? अच्छा, मिर्च था कटिजनि ऐं खीर हिते कढी वियो आहे। सो मां सुबुह खां इन ई कम ते लॻियल हुयमि पंहिंजे लैम्प ठाहिण में। सो हाणे मां वञी कंदमि थोरी देरि रेस्ट, उनखां पोइ कुझु ॿियो कमु कंदमि। ऐं हिते मुंहिंजो पेंट थोरो बची पियो हो ब्लू, त मां उन में कुझु एक्स्ट्रा पाणी विझी छॾियो आहे, त जीअं इहो ज़ाया न थिए, सुके न। हिनखे मां कंहिं पथरनि ते या कंहिं बॉटल ते कंहिं ते बि पेंट करे छॾींदमि, छो त मां ज़्यान न कंदी आहियां बिल्कुलु बि। त हाणे हलां थी रेस्ट करण जे लाइ। ऐं मुंहिंजे डाइनिंग टेबल जी हालति ॾिसो, ट्राईपॉड, बेशुमार हिते शयूं जेके मां यूज़ कयूं आहिनि, रंग। सो इहे फ़िलहालु हिते ईअं ई फैलियल हूंदा। मुंहिंजो बिल्कुलु बि मूड न आहे त मां हिननि खे किथां खणां। सो रेस्ट करण खां पोइ अचां थी। हिन महिल टाइम थियो आहे 2:45 ऐं मानी पचाईसीं, मुंहिंजी सिंधी निमाज़ पढ़ी, खाधीसीं मानी। ऐं इन विच में मां जेको आहे हिकिड़ी सिंगिंग जी वीडियो, पोइट्री जी झुंगारण जी, उहा बि शेयर करे चुकी आहियां, जेका तव्हां ॾिठी हूंदी।
ॾिसी चुका हूंदव हिनमहिल ताईं। ऐं मां कटिंग कोन कई आहे हादिया राजिया जे कपिड़नि जी, सो सोचां थी त सभिनी खां पहिरियों मां हुननि जे रवनि ते लेस हणी वठां। इहो आसानु कमु आहे छो त रवनि जी मां नेट वठी आई हुयमि, त उनखे मां कटे रखिया आहिनि, लेस बि मां उन्हनि जी वठी आई हुयमि। त इहो कमु पहिरियों कयां छो त आसानु कमु आहे ऐं करिणो बि आहे भई, ऐं चवण में बि ईंदो हा रवा तयारु थी विया। ऐं मज़े जी ॻाल्हि ॾिसो, हीअ जेका बांह आहे न शर्ट जी कटियल, ठीकु आहे, इहा मुंहिंजे हिननि कपिड़नि जी आहे, इतफ़ाक़ सां मूंखे इहे ई पातल आहिनि। सो इहे बाहूं बि कटे मां ज़्यान कोन कंदी आहियां, इहे 2-3 दफ़ा हिन में यूज़ थींदी तेल ॿेल हिन जा उघिबा, उनखां पोइ इहा वेंदी पंहिंजे आख़िरी मंज़िल ते। सो मां हीअ वठी आई आहियां नेट जा रवा ऐं हीअ हिन जी लेस। सो इहे रवा रेडी करे वठां। हिननि ॿिन्ही जा नंढड़ा नंढड़ा प्यारा प्यारा रवा रेडी थी विया। सो हालांकि हे हूअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोज़ त कोन पाईंदी, बसि मिड़ई ईद जो थोरो मज़ो, प्यारियूं लॻंदियूं आहिनि ॾाढियूं, तयारु ॿियार थी मैचिंग चूड़ियूं पाए। मैचिंग चूड़ियूं बि मां हिते ई किथे रखियूं शायदि, अलाए केॾां वयूं। सो बहरहाल उहो बि तव्हां सां शेयर कंदमि कंहिं महिल बि, यादि नथो अचे, हिते ई हूंदियूं। सो ॾाढो मतिलबु मूंखे सुठो थो लॻे, एॾा प्यारा था लॻनि हुननि सां, प्रिंट सां बि ज़बरदस्त मैचिंग आहे हिननि जी। ऐं हाणे हलंदमि थोरो ॿाहिरि अङण में कमु करिणो आहे, प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो पहिरियों अंदरि ॾींदमि, अंदरि विझण जे लाइ मूंखे इहो हिकिड़ो नंढो येलो पाइप काफ़ी हूंदो आहे, ऐं पोइ वरी ॿाहिरि जे लाइ, छो त अॻु में असांजी हिकिड़ी क्यारी हूंदी हुई त हिकिड़ो असां वटि पीस हुयो पाइप जो। पोइ वरी जॾहिं परी वारी साम्हूं वारी क्यारी ठाही त मां एक्स्ट्रा पीस वठी आयमि त जीअं सभिनी में जेको आहे पहुची सघे पाणी। सो हाणे हिते पाणी ॾियणो आहे। 5:15 थिया आहिनि ऐं मां कुझु देरि आरामु कयो, उनखां पोइ मां हिननि जा 2 ड्रेसिस कटे रखिया आहिनि। राजीअ जी शलवार जेका आहे उहा डॉट्स वारी आहे ऐं कमीज़ प्रिंटेड आहे, ऐं हादिया जो पूरो सूट प्रिंटेड आहे। सो माशाल्लाह सिबजी जल्दी वेंदा छो त कटिंग में ई सॼो ख़फ़ो हूंदो आहे, सिबण में स्पीड मुंहिंजी सुठी आहे। सो इहे कटे छॾियमि, हाणे कुझु खाइजे पीजे। छा न, मां हिते फ्रूट खाइण आई आहियां थोरो, चेरीज़, अच्छा चेरीज़ आहिनि, चेरीज़ बि आहिनि, खारवा आहिनि ऐं ॼमूं बि खाई था छॾियूं हाणे, बाक़ी शयूं पोइ अचे थी सुरण। ऐं हिते सुरण जेको आहे धाणा थी कटे, सुरण ॾेखार, कटे वई आहे। रात जो असां पचाईंदासीं दाल चांवर, मुंहिंजो फेवरेट जेको आहे डिनर। सुरण थूम बि कटे छॾी आहे, धाणा कटे छॾिया आहिनि, ऐं हिते दाल बि ॼाई आहे, हिकु देॻड़ी में चांवर आहिनि, खीर 2-3 ॾींहंनि वारो हुयो कढ़ियल बचियल, उहो काढे रखियो आहे। ऐं हिते असां ॿई ॼणियूं थोरो इंजॉय कंदासीं नमाज़ खां पहिरियों। ऐं ज़हरा खे असां चयो आहे ॿीहर अचण जे लाइ, सैटरडे ते असां हुनखे ॿीहर सॾियूं था अॼुकल्ह, त काफ़ी सारा थांव था थी वञनि, त उहा ईंदी अञा, मानी बि हुनजी पई आहे। सो थोरी देरि जे लाइ ब्रेक। फ्रूट सां इंसाफ़ करे वरितोसीं। ऐं जेको आहे हे जेको पेंट हुयो हिन में मां एक्स्ट्रा पाणी विझी रखियो हो त जीअं हे सुकी थिक न थी वञे। सो हुनजो मथियो पाणी मां हारे छॾियो, हेठियों हाणे हीउ जेको आहे रंग, अचानक मूंखे आइडिया आयो त हे जेको मुंहिंजो मां लैम्प ठाहियो आहे हिन जो तरो मां पेंट न कयो आहे, हे हिन जो तरो आहे, त बहितरु इहो आहे त ॿिए कंहिं हंधि हिन खे यूज़ कयां त मां हिन जो तरो पेंट करे छॾियां। हाणे आज़ान अचणु शुरू थी वई आहे। सो हिनखे मां पेंट करे वरितो, हेठां बि पेंट थी वियो ऐं पेंट मुंहिंजो ज़ाया बि न थियो। हाणे धोई रखंदमि ऐं हितां जी थोरी सफ़ाई करे वञी नमाज़ पढ़ंदमि। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं ज़हरा आई सांझे खां थोरो पहिरियों थांव धोई वई। ऐं उनखां सवाइ हाणे दाल मां पहिरियों ई रखी वई हुयमि नमाज़ खां पहिरियों। सो दाल चङी तरह बॉइल थी रही आहे। हिते चांवर बि चाढ़िया आहिनि, फस्ट क्लास मुंहिंजो फेवरेट डिनर प्लस अंब। ऐं हिते सॼा लवाज़मात रेडी आहिनि। सो इहो मुंहिंजो अॼु जो व्लॉग हुयो। हिते डिनर जी तयारी थी कयां, मां तव्हांखां मोकिलाईंदमि। हाणे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ॿुधाइजो ज़रूरु त अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। ऐं जेको मां लैम्प ठाही आहे, लैंटर्न ठाही आहे, उहा तव्हांखे कीअं लॻी इन जे बारे में मूंखे कमेंट्स ज़रूरु ॾिजो। केरु जेको आहे बेचैन आहे, बेक़रार आहे इन शइ जी वीडियो ॾिसण जे लाइ ऐं इन शइ खे सिखण जे लाइ, ठाहिण जे लाइ। सो तव्हांजा कमेंट्स मुंहिंजे लाइ ॾाढा अहम आहिनि, ॾाढा क़ीमती आहिनि, त मूंखे उन्हनि जो इंतज़ारु रहंदो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो। मोकिलायूं था, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।